अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। वालेकुम सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। जावेद भी मोराई साहब छा लिखी रहिया आहियो? अल्हम्दुलिल्लाह मदीने वारे साईं जी आमद ते हिकु नई नात शरीफ़ लिखी आहे। माशाअल्लाह माशाअल्लाह सुभान अल्लाह। शाहनवाज कादरी साहब ही वठो मदीने वारे साईं जे दीवाननि खे ॻाए करे ॿुधायो। ज़रूर ज़रूर इंशाअल्लाह। तव्हां ख़्याल तमामु बहितरीन लिखियो आहे। जी दिलदार जी मुख्तार जी सरदार जी आका जी आमद मरहबा। जी दिलदार जी मुख्तार जी सरदार जी